अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जो त कुरान सिखूं सिंधी में सिपारो नंबर आहे 30 जे नीम साहब जो रब्बिल आलमीन आइन सा अम नाए असांजी ही इंशाअल्लाह ताला रमज़ान शरीफ अचण वारो आहे। उहो उनखे असां रमज़ान चवंदा आहियूं, रमज़ान चइजे प्रैक्टिस कजे त सही उचार कजे दुआ जो रमज़ान। उन खां अलावा ईद ईंदी असां चवंदासीं ईद 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 ईद। असांजी चओ त सिंधी में ई आहे न, असांखे त सिंधी में अखर सेखारियो वियो हो त ही आइन आहे, पर इहो कोन ॿुधायो वियो त आइन उचारबो कीअं आहे। उन खां अलावा त ईद 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 ऐं वालेकुम सलाम साईं सलाम वालेकुम। अलिफ ऐं आइन में फ़र्क़ु ई न रखियो वियो आहे असां वटि। बहरहाल इंशाअल्लाह ताला सिखिजे त बहितर आहे ऐं बहितर उचार सही आहे न। अस्सलाम वालेकुम नाईम। अच्छा, हाणे रब ज़िदनी इल्मा, मुंहिंजा रब मूंखे वधाए इल्म में। दुआ था घुरऊं। उन खां पोइ ही ॿी दुआ अॻे दफ़े खणी आयासीं हिकिड़ी इहा त अल्लाहुम्मा इन्नी अला ज़िक्रिक व शुक्रिक हुस्न इबादतिक। अल्लाह पाक मदद फरमाए मुंहिंजी इन्नी अला छाते ज़िक्रिक तुंहिंजे ज़िक्र करण ते, शुक्रिक तुंहिंजे शुक्र करण ते, शुक्र क तुंहिंजे हिकिड़ो इहो आहे सेकंड पर्सन। हुस्न इबादतिक, हुस्न माना बहितरीन तरीक़े सां इबादत करणी कंहिंजी, तुंहिंजी क क क क। हाणे असां सिखिया आहियूं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अलग लास्ट टाइम पूरी कईसीं 96 नंबर सूरत। हाणे असां पूरी अल्हम्दुलिल्लाह अल क़द्र ते 97 नंबर ते इंशाअल्लाह ताला उहा पिया कयूं था पिया। ऐं ही जेके आहिनि ही आहिनि उहे जेके माना 5 जो असां ज़िक्र करे चुका आहियूं। अबस 80, अल बुरूज 85, अल बलद 90, अतीन 95। रिपीट कजे अतीन 95 95 95। अंजीर करे वठूं बाज़ार में, ॾिसूं किथे पियो आहे खणी अचूं, ओ 95 सूरत वारो आहे। उहो हे अंजीर जेको आहे न, या घर में माण्हू खणे थो कॾहिं खाइण लाइ न, ही 95 सूरत वारी आहे अंजीर। अल बलद आहे मके पाक जी जॾहिं ॻाल्हि कयूं चऊं हाज़ल बलदिल अमीन, ओ या 90 नंबर सूरत थी। हाज़ल बलदिल अमीन मके पाक जो सफ़र आहे। हाज़ल बलदिल अमीन 90 90 90 अहिड़े नमूने सां जो ये खणी आयासीं वरी स्लाइड अॻे बि। हाणे इंशाअल्लाह ताला असां सिखूं था पिया अॼु सूरतुल क़द्र, यानी क़द्र बिन दाल ते बि जज़म आहे। क़द्र 97 नंबर आहे। क़द्र वारी राति इहा आहे इन जी मुख्य ॻाल्हि। सूरत इन जी आहे सॼी, ऐं माशाअल्लाह अचण वारी बि आहे। रमज़ान मुबारक में ईंदी आहे इहा। उन खां पोइ हिते असां ॾिसंदासीं इस्म ऐं उन जूं हालतूं। इहा सिखण जी कोशिशि कंदासीं असां पंहिंजे टाइम में इंशाअल्लाह ताला मुकमिल कंदासीं ज़रूरु हुनखे। ऐं तिलावत पाक थी वञे इंशाअल्लाह ताला। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराका मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वरूह फीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिय हत्ता मत्लइल फज्र सदक़ल्लाहुल अज़ीम। हाणे तव्हां हिकिड़ी शइ ते नोट कजो, जेका साईं तिलावत करे थो पियो उनजो हिकिड़ो सबबु आहे तिलावत कराइण जो। जीअं ख़बर पइजी वई, ॾिसो हिते साईं वक़्फ़ो कयो न, मिन कुल्लि अम्र, पोइ अची सलामुन हिय हत्ता। हिननि खे थोरो सम्झंदासीं, ठीकु आहे। इहो इंशाअल्लाह ताला। हाणे
हीअ सूरत अॼु खां जेको लास्ट सेशन में पूरी कई से उहा नंबर 96 अल अलक, 97 अल क़द्र, हिन खां नेक्स्ट ईंदी सूरतुल बय्यिना। बय्यिना माना था पढ़ूं बेशक इन्ना, हर कंहिंखे ख़बर पइजी वई आहे इहा अॼुकल्ह त इहो लफ़्ज़ एतिरो आसान हुजे असां लाइ, इन ना बेशक असां, इन माना बेशक, ना माना असां, बेशक असां लाथो हिन खे, कंहिंखे, क़ुरान खे क़द्र वारी रात में। ऐं छा सम्झी क़द्र वारी रात छा आहे? छा सम्झी जेको थींदो आहे न, सम्झी त थींदो माना सम्झियो तो, अदराक, अदराक में निकितल आहे। छा अदराक माना थींदो आहे तव्हांखे कासी अदराक आहे त छा थो पियो थिए, हिनखे का अदराक कान्हे का, माना अदराक जो मतिलबु थींदो आहे सम्झ। हिते अदराक, छा सम्झियो तो, ममा अदराक, क़द्र वारी छा आहे? क़द्र वारी रात हली आहे 1000 महीननि खां। लहंदा आहिनि मलाइक ऐं रूह, हाणे या मलाइक ऐं रूह, क जॾहिं थींदो आहे माना प्लूरल थी वेंदो आहे, ॿार चइबो त माना हिकिड़ो ॿार, ऐं ॿार घणा ॿार, छड़ो फतह ऐं दम जो फ़र्क़ु आहे, ज़बर ऐं पेश जो। जुमिले में जेकॾहिं लिखियलु हुजे, असांखे ज़बर ऐं पेश सिंधी में न खपनि, ॿियो को नई सिंधी सिखियो उनखे असां इहो चयोसीं त हिते ॿार बीठा आहिनि, असां चवणु चाहियूं ऐं हू चए हिते ॿार बीठा आहिनि त ग़लति थी वेंदी माना। अहिड़े नमूने सां अरबी में बि ईअं ई आहे। त हाणे छा आहे, भली आहे 1000 महीननि खां, लहंदा आहिनि मलाइक ऐं रूह इन राति में पंहिंजे पालणहार जे हुकुम सां, सभु कंहिं कम जे बुराई लाइ, छाजे लाइ? सभु कम कजे बुराई लाइ, कुल कुल अमर माना सभु, कुल माना सभु, सलामती आहे उन सलामती आहे उन में रात माना पिरह फुटण ताईं। हीअ हत्ता मतलल फज्र, अचो त सम्झो हिनखे इंशाअल्लाह ताला। मतलल फज्र न तुलो थींदो आहे न, फज्र जी चइबो आहे न, त पिरह फुटबी आहे, फज्र माना पिरह फुट। हाणे सम्झण ख़ातिर हिन सूरत खे न 3 हिसनि में आहिनि, कुल 5 आयतूं, तॾहिं बि कीअं विराइबो हिनखे, पहिरियों 2 आयतूं, पोइ 2 आयतूं, पोइ 1 आयत आख़िरी। हाणे पहिरीं 2 आयतूं ॾिसो, पहिरीं कहिड़ी आहे? इन्ना अंज़लनाहु, बेशक असां लाथो इनखे, हू माना उनखे आहे, इनखे, इन्ना बेशक असां लाथो इनखे, अंज़लनाहु, इहो खे ॾिसणो आहे, अंज़लनाहु फी माना में लैलतुल क़द्र, क़द्र वारी रात, ठीकु आहे। लैल माना लैलत माना क़द्र थींदा, ख़बर आहे। पोइ थो चए वमा अदराक मा लैलतुल क़द्र, ऐं मा माना छा, वा माना ऐं मा माना छा, अदराक सम्झो तो, छा सम्झो तो, मा लैलतुल क़द्र, त छा आहे क़द्र वारी रात। पाक हिकिड़ी ॻाल्हि करे थो पियो, पर पोइ आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछियो थो वञे त तव्हां छा था सम्झो क़द्र वारी रात छा आहे? अल्लाह पाक पाण थो ॿुधाए, लैलतुल क़द्र, क़द्र वारी रात छा आहे? खैरुम मिन अल्फ शहर, भली आहे अल्फ माना 1000, अल्फ माना 1000, शहर माना महीनो, शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरान, हिन महीने में नाज़िल थिया न, रमज़ान शरीफ़ जे महीने जी ॻाल्हि थी वई आहे न, त पोइ उहो जेको लैलतुल क़द्र आहे उहा छा आहे? खैरुम मिन अल्फ शहर, शहर माना महीनो, खैरुम मिन अल्फ शहर माना इहा हिकिड़ी रात भली आहे 1000 महीननि खां। असांजे सिंधी में हिकिड़ो कॉमन हिकिड़ो लफ़्ज़ तव्हां ॾिसंदा जुमिलो हूंदो आहे, कंहिं दावत कई त साईं भला असांजे घर दावत अचो, न यार अची त साईं पर तव्हां चयो असां खाधी,
सेंस करे थो चई तव्हां चयो हिकिड़ो माण्हू परे वेठो आहे तव्हां चयो असां खाधी माना मक़सदु चवण जो इहो आहे त तव्हां चयो असां क़बूली असां खाधी ॼणी इहा ॻाल्हि थी वई अहिड़े नमूने सां जॾहिं 1000 महीननि जे बराबरि आहे तो टाइम जे हिसाब न आहे इहो आहे बरकतुनि जो हिसाब माना उन हिकिड़ी राति में उहे बरकतूं आहिनि एॾी क़दर वारी राति आहे जो उहे 1000 महीना साॻियो कमु कयो वञे चाहे हिकिड़ो बनफ़िल हुजे चाहे हिकिड़ो ख़ैरात हुजे चाहे के छोकिरे यतीम खे 2 किताब वठी ॾिना हुजनि चाहे कंहिंखे ट्यूशन ते माना या के स्कूल में दाख़िला ॾियाराइजे चाहे को उस्ताद उन ॾींहुं इहो उहो अहद करे त मां इंशा अल्लाह ताला अॼु खां पोइ कापी न कराईंदुसि को ऑफिसर अहद करे त मां अॼु खां पोइ रिश्वत न वठंदुसि को माण्हू अहद करे त मां अॼु खां पोइ सच या ॻाल्हाईंदुसि ऐं कूड़ छॾे ॾींदुसि उहो हिकिड़ी नेकी उहा करणु उहो माण्हू कंहिंसां बि भलाई करे कंहिं शइ जी उहा भलाई एतिरी बरकत वारी हूंदी ॼण उहा यानी 1000 महीननि जी उनजी बरकत माना इहो साॻियो कमु ॼण 1000 महीननि में कई मुसलसल अच्छा अल्फ शहर हाणे ही जेको 1000 महीना अची था वञनि न 1000 महीननि खे जेके तव्हां साल ॻणींदव त घणा थींदा 83.3 माना हिकिड़ी इबादत जेका मां 83 साल कयां उहा ई इबादत जेकॾहिं हीअ राति मिली वञे त माना मुंहिंजी उहा इबादत 80 सालनि जी इबादत जे बराबरि थी वई काथो आहे कोई हिसाब आहे माना कोशिश कजे इन राति खे हासिल कजे पर इहा राति ईंदी कॾहिं इहो मख़फ़ी रखियो वियो आहे जीअं माण्हू कोशिश कनि जेकॾहिं इहा ख़बर हुजे हा त इहा असांजी 7 रमज़ान ते इहा राति आहे त 5 ॾींहं त मां ॾाढो व्हाट्सएप ॾिसी कुझु कमु घुरी ॿियो टियों 7 वञी वई मस्जिद में वई महफ़िल पढ़णु शुरू कयां हा को ख़ैर कयां को चङी ॻाल्हि कयां न हाणे हिनखे मख़फ़ी बि रखियो वियो आहे पर हिंट बि ॾिनी वई आहे आसानी बि कई वई आहे उहे कहिड़ियूं रातियूं ईंदियूं आहिनि उहे रमज़ान शरीफ़ जूं आख़िरी रातियूं वरी आख़िरी रातियुनि में बि 21 रातियूं 21 23 25 27 असां 29 27 ते वधीक हूंदो आहे त असांजो ख़तमु क़ुरान जो बि कढंदा आहिनि काफ़ी माण्हू रश जेका मस्जिद में 27 ते हूंदी आहे ॻाल्हि इहा आहे त ॻाल्हि इहा आहे करण जी त कोशिश माण्हू करे त इंशा अल्लाह ताला इहा राति हासिल करे इन करे माण्हू एतिकाफ़ में वेहंदा आहिनि सबबु इहो आहे छो जो एतिकाफ़ में वेहण जॾहिं मस्जिद वञिजे न हूअं बि एतिकाफ़ में न बि वेहिजे एतिकाफ़ जी नियत छा आहे करण जी नियत कयां थो मां सुनत एतिकाफ़ सुनत आहे न सुनत एतिकाफ़ एतिकाफ़ में वेहण जी नियत कयां थो पर जॾहिं माण्हू थोरो मस्जिद में ईअं बि वञे न त बि चई सघे थो नवे सुनत एतिकाफ़ माना उहो वक़्तु जहिड़ी मस्जिद में हूंदो ॼण उहो हुन में शामिल थी सघे थो पियो इहो ऑथेंटिक आयल आहे न आहे ईअं कबो ॿुधो आहे कजे सघे थो हाणे ॻाल्हि इहा आहे त उन एतिकाफ़ में वेहण सां छा त मस्जिद में वेहण सां हूअं ई माण्हू बुराइनि खां त परे आहे न काफ़ी मामलनि खां अॼुकल्ह त सेलफोन लॻी पई आहे माण्हू उते बि इंटरनेट लॻी पिया सेलफोन ते कहिड़ो टाइम विञाइनि था छा था कनि को क़ुर था पढ़नि को कहिड़ा मैसेज था कनि वल्लाह आलम पर कम अज़ कम इहो आहे त हुन में हिकिड़ो माण्हू जो माहौल आहे उन में इबादत जो हिसाब आहे पोइ जेकॾहिं माण्हू निंड बि पियो आहे न सुम्हण जी निंड पढ़ी छॾी बनफ़िल पढ़ी छॾी तरावीह बि उते पढ़ंदो आहे हाणे सुबुह जी निमाज़ में उथंदो फ़र्ज़त में इन विच में जेकॾहिं लैलतुल क़द्र उहा घड़ी अची बि वञे थी उहा राति सुम्हे बि पियो आहे त माना उनजो सवाब में शामिल आहे सुम्हण वारो सवाबु उहो बि ठीकु आहे हाणे इहा थी अल्फ शहर जी माना 83 सालनि खां थोरो मथे इहा उमिरि जी मां घणनि माण्हुनि त उमिरि ई कोन थींदी आहे आम उमिरि 60-70 साल पोइ क़दर वारी राति भली आहे 1000 महीननि खां उन में थींदो छा आहे लहंदा आहिनि मलाइक जो नुज़ूल हूअं ई रहमत आहे हिते मलाइक हूंदो उते माना हिकिड़ो माहौल सही हूंदो माना उते बरकत हूंदी ऐं रूह कंहिंखे था चवनि हज़रत जिब्राइल
वो जिब्राइल हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम मलाइकनि जो चीफ आहे ॼणो, ठीकु आहे। इन राति मंझि लहंदा आहिनि पंहिंजे पालनहार जे हुकुम सां। हूअं भला का ॿी ॻाल्हि पंहिंजे पालण खां सवाइ थिए थी छा पिया, पर न, इन राति जो क़दुरु इहो आहे जीअं कंहिंजी ड्यूटी हुजे खणी, पर उनखे अलाह पाक वरी जीअं चवे त हाणे अॼु हीअ राति आहे, तव्हां हेठि लहो, माण्हुनि जो ॾिसो जेके इबादत कनि था, जेके मूंखे यादि कनि था, जेके मुंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत में आहिनि, जेके नेकिन में आहिनि, जिन खे ख़ुदा जो ख़ौफ़ आहे, जेके मशगूल आहिनि, उन्हनि ते बि बरकतूं वसनि ऐं उन्हनि जा नाला बि खणी पुॼंदा हूंदा ज़रूरु। अल्लाह आलम जेको ख़ुदा जो कानून आहे न, असांखे नज़र कोन थी अचे, पर हिकिड़ो सिस्टम हले थो पियो बाक़ाइदा अल्लाह पाक जो। कुल मन अलाह वजब का वजो रबी का ज़ुल जलाल, हिकिड़ो न अल्लाह पाक माना रोज़ मशगूल आहे कमनि कारनि में। ज़रूरु त का ॻाल्हि आहे न, हिकमत हले थी न। त उनखां अल्लाह जे हुकुम सां ईंदा आहिनि, मलाइक हलंदा आहिनि ऐं हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम बि लहे थो पियो, ज़रूरु पखिड़िजी वेंदा हूंदा पूरी दुनिया में, ठीकु आहे, सभु कम जी पूराई लाइ। पोइ जेके बि ख़ैर जा कम आहिनि, जेके बि अल्लाह आलम कहिड़ी हुन में शयूं अची वञनि थियूं, तफ़सील में कोन था वञूं त डिटेल में अॻिते हलूं था पिया। उहो उन में छा आहे, आख़िरी आयत कहिड़ी आहे, सलामुन हिय हत्ता मतलअल फज्र। सलामती आहे हीअ माना इहा, हत्ता केसी ताईं, माना जेसी ताईं, हत्ता माना जेसी ताईं मतलअल फज्र, इहा पाख फुटे थी न सुबुह जी, जीअं अज़ान थींदो ओस ताईं इहा सॼी सलामती वारी आहे। इन जूं निशानियूं ॿुधायूं आहिनि के, इन तफ़सीरनि में अचे थो पियो त इन जी निशानी इहा हूंदी आहे, उहा राति न माना थधी हूंदी न गरम हूंदी। जेकॾहिं सख़्तु सर्दी आहे चवनि था त उहा राति न हूंदी। हाणे कोई इहो कोई लाज़मी कोन्हे, इहो इल्मु सिर्फ़ु अल्लाह पाक खे आहे। पर बहरहाल माण्हू असां वटि चवंदा आहिनि त पाणी खीर थी वेंदो आहे, वल्लाह आलम, मूं त ॿुधो आहे सिर्फ़ु, ॾिठो त कोन्हे, पर ॻाल्हि इहा आहे त थी सघे थो थींदो आहे त अल्लाह असां सभिनी खे नसीब करे इंशाअल्लाह ताला जो नेमत जे सदके ख़ुदा असां सभिनी खे अनात नसीब करे इंशाअल्लाह ताला जेका ईंदी रमज़ान नसीब करे ऐं सुठे नमूने सां इहा बि नसीब करे इंशाअल्लाह अज़ीज़। जेके असांजा अहमद बख्श साहब वारा ॿिया दोस्त विया आहिनि मकी मदीने, ख़ुदा खे माना हर जाइ ते हिननि जूं क़बूल करे, जेके इबादतूं जेके बि आहिनि, जेके जिते हुजनि दोस्त जंहिं वक़्तु बि इंशाअल्लाह ताला जंहिंखे बसि इहा राति नसीब थिए सभिनी खे इंशाअल्लाह। हाणे सलामती आहे हीअ, माना इहा, हीअ छो आहे, हीअ त फेमिनिन आहे। सलामती आहे इहो, या इहा राति सलामती आहे सॼी राति। छा आहे इहा जेका लैलत आहे न, इहा आहे फेमिनिन, मोनिस आहे इहा, इन करे हीअ हत्ता। त छा थिया, सलामुन हुव, इहा सलाम, उहो सलामती आहे, उहो जेकॾहिं का हुजे आहे जॾहिं उहो थिया हुव, पर छाकाणि हीअ मोनिस आहे, हीअ सलामुन हीअ हत्ता मतलअल फज्र। इहो थियो हिते। हाणे हिकिड़ो हिन में वक़्फ़ जो क़ाइदो आहे जेको मां ज़िक्र कयो न, साईं तिलावत कई, उहो ॾिसणु ज़रूरी आहे तमामु हिते। कीअं, हीअ लफ़्ज़ आहे सलाम, इहो ॿिनि निशाननि जे विच में आहे। कहिड़ियूं? हीअ आयत जी निशानी आहे। आयत जी निशानी जिते बि हुजे माना उते वक़्फ़ करे सघिजे थो पियो। साईं बि हिते वक़्फ़ो कयो। कीअं कयो? मिन कुल अम्र। हाणे हिते हुयो अमरिन, साईं अमरिन न पढ़ियो, छो न पढ़ी? छो जो वक़्फ़ो कयईं त वक़्फ़े करण सां हरकत साकिन थी वेंदी आहे, हरकत न पढ़बी आहे। मिन कुल अम्र, ठीकु थियो? हाणे इहो थियो। उन खां पोइ हीअ जेका ॾिसो हिते मथां ला लिखियल आहे ऐं मथां हीअ जेका टे नुक़्ता आहिनि, ऐं हिते कफ़ हीअ लिखियल आहे, कफ़ माना वक़्फ़ो, ऐं हीअ मथां टे नुक़्ता आहिनि। इन्हनि टिनि नुक़्तनि खे सम्झो। असल ॻाल्हि इहा आहे, छा करिणो आहे? इन्हनि टिनि नुक़्तनि खे सम्झणो आहे त इन्हनि निशानियुनि जो क़ाइदो छा आहे। वक़्फ़ जी त असां सभिनी ख़बर आहे, ठीकु आहे। तो ॾिसूं, हीअ ॻाढ़े में न करे आहे, ॿिनि जायुनि ते उहे निशानियूं जिन ते वक़्फ़ो करणु लाज़मी हूंदो आहे, न त माना ग़लति थी वेंदी, ठीकु आहे न। माना हीअ चए स्टॉप सही न, माना वक़्फ़ो लाज़मी करणु। कहिड़नि ते? हिकु मीम लिखियलु हुजे, ॿियो ही टे नुक़्ता। इहे टे नुक़्ता आहिनि, पर टे नुक़्ता पेर में ईंदा आहिनि। इन पेर जे विच में को लफ़्ज़ हूंदो आहे। हाणे पेर खे पढ़ण जो कानून छा आहे हिन जो?
वो इहो आहे। पहिरीं ॻाल्हि हिनखे चवंदा छा आहिनि, हिनखे चवंदा आहिनि मुआनिका, मुआनिका। इन निशानी खे चइबो छा आहे, मुआनिका। ठीकु आहे। हाणे सूर बकर जो मिसाल खणूं था पिया, छो जो उनमें बि इहा आयल आहे, पोइ वरी हिनखे ॾिसंदासीं। सूर बकर में किथे आयल आहे, पहिरीं शुरूआत किथे थी थिए, ही ज़ालिक, ही जेको अलिफ लाम मीम जो पूरी तरह सां पढ़णु खपे हिनखे, पर जल्दी था कयूं। ज़ालिकल किताब ला रैब फी हुदल लिल मुत्तक़ीन। वही फी जेको आहे न, इहो ॿिनि इन्हनि मुअनका जे निशानी विच में आयल आहे। माना हाणे ॾिसबो त फी खे कीअं पढ़ी सघे थो पियो, जीअं त सलामनि जी ॻाल्हि आहे न, त फी में सम्झूं था। ॾिसो, हीअ हिकिड़ी निशानी आहे, हीअ ॿी निशानी आहे, फी इन्हनि ॿिन्ही जे विच में आहे। हाणे हिननि ॿिन्ही मां निशानियुनि मां कंहिं बि हिक ते बीहणो आहे, इहो मर्ज़ी आहे। कोई बि लाज़मी न आहे त पहिरीं ते बीहो या ॿिए ते बीहो। कीअं, ॾिसूं था, या हिन ते बीहणु आहे या हिन ते बीहबो, या हीअ निशानी या उहा निशानी। हिते स्टॉप कबो लाज़मी, ॿिन्ही मां हिक ते लाज़मी करिणो आहे, न कई त पोइ माना ग़लति थी वेंदी। हाणे ॾिसूं, पहिरीं खणूं था पिया तरीक़ो, असां हिते पहिरीं ते स्टॉप था कयूं, पोइ छा थींदो, ला रैब चइबो हिनखे, जीम आहे न, पोइ हिन ते चइबो ला रैब, जज़्म अची वेंदी, हिन जी हरकत ख़तम थी वेंदी, बा जी जेका हीअ फतह आहे न, इहा ख़तम थी वेंदी, चइबो ला रैब। ज़ालिकल किताब ला रैब, और एक ते पढ़बो फीहि हुदल लिल मुत्तकीन। तो फीहि हुदल लिल मुत्तकीन। हाणे तव्हां ॾिसो हिते, हिते हिन में लिखियल आहे, हीअ लाम खे शद आई न, इहो बि थोरो ॾिसी छॾियो त पढ़बो कीअं, हिनखे हुदल लिल पढ़बो। हिन जो कानून आहे, छो जो जॾहिं बि लाम ईंदो आहे, बेगाम नाक़िस आहे इहो। बहरहाल हाणे हलूं था पिया हिते, ॿियो ॾिसो, उहो हाणे जॾहिं असां चयोसीं त पहिरीं ते नथा बीहूं, ॿी ते था बीहूं, उहो कीअं पढ़बो, हीअ आहे, हीअ सॼो पढ़बो। ठीकु आहे न, माना हिन ते स्टॉप कबो, हिन ते न कबो, पहिरें ते, ॿी ते स्टॉप कबो त कीअं थींदो, ज़ालिकल किताब ला रैब फी। छो जो असां हिते स्टॉप नथा कयूं त ला रैब पूरो पढ़बो, हिन ते स्टॉप कंदासीं त हा जी जेका हीअ आहे कसरा, इहा ख़तम थी वेंदी, सुकून अची वेंदो। पोइ थींदो छा, हिनखे कीअं पढ़बो, ला रैब फी, वरी अॻिते हलंदो हुदल लिल मुत्तकीन, साॻे नमूने सां। ठीकु थियो, इहो थी थिए। हाणे हिते ॾिसूं, हिते आयो आहे सलामुन, इहो आयो आहे ॿिनि निशानियुनि जे विच में, त या थींदो अमरिन सलाम, मिन कुल्ले अमरिन सलाम, त हिन जी निशानी ख़तम थी वेंदी, मीम जो सलाम थी वेंदो। या असां जेकॾहिं न, माना अम्र थिए न, पहिरीं ही अम्र हे पहिरीं हिते आहे, पोइ ही आहे, ख़ैर ही पहिरीं आहे, ही ब्लॉक पहिरीं अचणु खपे, सॉरी, पर ॻाल्हि साॻी आहे, ख़ैर आहे, ॻाल्हि सम्झी था सही। माना ही जेकॾहिं हिन ते वक़फ़ो करणु था चाहियूं त छा थींदो, हिन जूं निशानियूं ख़तम थी वेंदियूं, जेका हरकत आहे, हिते छा पढ़बो, अम्र, पोइ हितां अॻिते हलबो सलामुन हिय हत्ता मतलल फज्र। ही हिते जे आहे, पहिरीं निशानी वारो आहे, ही ॿी निशानी वारो आहे। ठीकु थियो, ही कफ अची वियो। माना मिन कुल अम्र सलामुन हिय हत्ता मतलल फज्र, या थींदो मिन कुल अमरिन सलाम हिय हत्ता मतलल फज्र। इहो थियो हिन जो। उन खां पोइ हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ते था हलूं। हाणे हिन में ॾिसो, ही असां माना सिखी आहे सॼी, हिते ॾिसूं था पिया, ही जेको रेड में लिखियल आहे, लैलतुल क़द्र, क़द्र वारी राति, वमा अदराका मा लैलतुल क़द्र, ऐं छा सम्झो तो त मां माना छा, लैलतुल क़द्र, छा लैलतुल क़द्र, ॿ शयूं। हिकु त मां था सिखूं, ॿियो लैलतुल क़द्र था सिखूं। हाणे मां घणनि लफ़्ज़नि माना लफ़्ज़ में ईंदो आहे, इहो असांखे अॻु में बि करे आया आहियूं। मां माना जेको, जीअं तव्हां पढ़ी आयासीं, अलिमत नफ़्सुम मां अहदरत, जेको आणींदो, पंहिंजो नफ़्स जेको बि हाज़िर कंदो क़यामत वारे ॾींहुं, उन खां पोइ मां माना नाहे, नो मां वद्दाक रब्बुक वमा क़ला, नाहे तोखे छॾियो अलाह तुंहिंजे, रब तुंहिंजे, जेको असां पढ़ी आयासीं दुआ में। ठीकु आहे। ॿियो आहे मां माना छा, जेको कुझु हिते ॾिसूं था पिया, मां ज़ारत अलाह बिहादा मसला, छा इरादो अलाह जो आहे हिन मिसाल में, सूरह बकर में आयल आहे।
ठीकु आहे अहिड़े नमूने सां हिते आयल आहे मां अदराक तूं छा सम्झियो मां में हिकिड़ी ॿी शइ बि अॻिते ॾिसंदासीं पर उहा उनजो ज़िक्र ॿिए ॻाल्हि में ईंदो मां उते बीहंदी आहे ॾिसंदासीं ॿी हिकिड़ी ॻाल्हि अॼु करणी आहे थोरो तदबुर कजे हिन में उहो ई हिते थो अचे ॾिसो हाणे इहो मां जी जॾहिं ॻाल्हि कईसीं त मां माना छा ठीकु हिते ई आयतूं आहिनि सूरत तारिक में असां ॾिसी आयासीं छा थी में ही थोरो सही न थोरो गौर कजो ॾाढी सुठी ॻाल्हि आहे हिन में ॾिसण जी उनमें छा हुयो वत्समा ए वत्तारिक मां अदराक मत्तारिक उनजो जवाब छा हो अनजम साकिब माना कसम खणा थो तारिक जो चयो त तो छा सम्झो त तारिक छा आहे अलाह पाक चयो तो नजम साकिब आहे उहो सितारो आहे जेको रोशन आहे थियो ईअं हिते वरी आयत जेका आई आहे सूर अल कारिया जेको 101 आहे इन में हिकिड़ियूं पहिरियूं जेके आयतूं आयल आहिनि उनमें छा आहे लिखियल आहे अल कारिया माना खड़कण वारी यानी इहा छा आहे इहा क़यामत जी ॻाल्हि आहे पोइ इन में वरी रिपीट थियो आहे मल कारिया वमा अदराक न आयो आहे पहिरियों मल कारिया पोइ टीं आयत में वमा अदराक मल कारिया ॾिसो था फ़र्क़ु पोइ ई हिते ईअं कोन आयो आहे वसमाए वतारिक माना मत तारिक ईअं न आहे वसमाए वतारिक उन खां पोइ आयो आहे वमा अदराक मत तारिक हिते वमा अदराक मत तारिक टीं आयत में आयो आहे ॿी में न आयो आहे हिनखे रिपीट कयो वियो आहे अलकारिया मलकारिया वमा अदराक मलकारिया पोइ आयो आहे पोइ हुनजो जवाबु आयो आहे यौम यकुनु नासु कल फराशिल मबसूस पतंगनि वांगुरु माण्हू डोड़ंदा उन ॾींहुं ठीकु थियो हाणे हीअ जेका असां सूरत पढ़ूं था पिया सूरत क़द्र उन में वरी छा आयो फ़र्क़ु ॾिसंदासीं छा थो चए अल्लाह पाक इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र बेशक असां लाथो हिनखे क़दर वारी राति में क़दर वारी किथे सिर्फ़ पोइ अल्लाह पाक फरमाए थो छा थो भाई त वमा अदराक मा लैलतुल क़द्र इहा क़दर वारी छा आहे माना हिते ॿी आयत में आयो आहे पर जॾहिं टी आयत आहे त हुन में छा थो चए लैलतुल क़द्र खैरु मिन अल्फ शहर क़दर वारी राति भली आहे 1000 महीननि खां फ़र्क़ु तव्हां सम्झो था कहिड़ो आहे फ़र्क़ु इहो आहे त जॾहिं हुते वमा अदराक जॾहिं बि आयो आहे चाहे ॿी आयत में या टी आयत में उन खां पोइ जेका चोथी आयत आहे हुनजी या जेका जवाबु उन खां पोइ आयो आहे जवाबु आयो आहे उन में अल्लाह पाक सुवाल जो रिपीट न कयो आहे जंहिं सुवाल पुछे थो जीअं हाणे ॾिसो मोटी ॻाल्हि थोरो मोटी ॾिसो हाणे हिते लैलतुल क़द्र आयो फी लैलतुल क़द्र वरी वमा अदराक में जॾहिं आयो आहे लैलतुल क़द्र त इन जो जॾहिं जवाबु आयो आहे त लैलतुल क़द्र ख़ैर मिन अल्फ शहर माना लैलतुल क़द्र खे वर्जायो वियो आहे जॾहिं त हिननि में तव्हां ॾिसो त वमा अदराक मत तारिक हिन में तारिक न आयो आहे जवाबु वरी जवाब में तारिक खे ज़िक्र न कयो आहे छो हुननि जी वज़ाहत कई वई आहे ऐं हिन में ॾिसो अलकारिय वमा अदराक मलकारिय जॾहिं आयो त हिते ईअं न चयो वियो आहे त अलकारिय यकुन नास या अलकारिय यौम यकुन नास माना हिननि जी अहमियत सुवालनि में रही जवाब में उहा ज़िक्र कोन थियो जवाब में चलो हुनजी एक्सप्लेनेशन आई आहे पर क़ुर पाक जो कमाल आहे ॾिसो जिते हिन सुवाल खे वज़ाहत ॾियणी आहे उते उन सुवाल में ॿीहर उहो शामिल कयो आहे लफ़्ज़ ऐं जॾहिं हिन जवाब में जेको आहे छाकाणि त लैलतुल क़द्र आहे इहा अहमियत वारी राति आहे त जॾहिं सुवाल कयो वियो आहे त वमा अदराक मा लैलतुल क़द्र त जवाब में बि लैलतुल क़द्र अची वियो अल्लाह क़ुर पाक जी हिकमत जो कमाल क़द्र वारी भली आहे 1000 महीननि खां हाणे अॻिते हलूं था पिया ग्रामर टाइम असांजो अञा टाइम आहे हाणे हिते असां ॾिसूं न हुक फी खे था सम्झूं हाणे फी छा आहे इहो हर्फ जर आहे फी माना में इहो छा आहे फी हर्फ जर्रिन हिनखे छा चइबो आहे हर्फ जर्रिन असांखे ज़िक्र करे चुका आहियूं में इहा फी हर्फ जर आहे हर्फ जर्रिन हर्फ जर छा कंदो आहे त इस्म जे अॻियूं जॾहिं बि ईंदो आहे न हिन इस्म जी हरकत तब्दील करे छॾींदो आहे कीअं असल में छा आहे त हीउ लैलतुन हुजणु खपे इहो हुजणु छा खपे त
रात लाइ छा ईंदो आहे लैलतुन जो आम हालत में हूंदी लैलतुन पर फी अचण सां इहो छा थी वेंदो लैलते हुनखे कसरा अची वेंदी हीअ आख़िरी जेका हरकत हूंदी आहे हुनखे छा चइबो आहे इराब इराब ऐन सां अलिफ ऐन राब इराब इराब चेंज थींदो जीअं इराब जीअं सिंधी में आहे न ॿार हिकिड़ो ॿार इराब चेंज थियो दम मूं फतह थी माना पेश मूं ज़बर थी वई माना ई बदिलजी वई हिकिड़े ॿार हिकिड़ो घणाई थी विया ॿार माना लाइ सौ थिया न थिया अहिड़े नमूने सां हिते आराब चेंज थी वेंदो त हिनजी माना चेंज थी वेंदी वाहिद जमा नथो थिए चेंज पर हुनजो ॿी माना हालत चेंज थी थिए बहरहाल त फी जाते बि ईंदो त तव्हां लफ़्ज़ ॾिसंदव उन खां पोइ उन लफ़्ज़ ते इस्म ते ज़ेर हूंदी भले सां क़ुर पाक जा 3 पेज के बि खणी वञी चेक कजो इंशाअल्लाह ताला तव्हांखे मिली वेंदी इहा ॻाल्हि मां बि चेक कंदुसि उन खां पोइ ॿी ॻाल्हि था ॾिसूं लैलत हाणे हिते आयो आहे लैलतुल क़द्र हिते आयो आहे लैलतुल क़द्र ख़ैर मिन अल्फ शहर ॿी आयत में छा आयो आहे भई वमा अदरका मा लैलतुल क़द्र हाणे लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र आयो 3 दफ़ा आहे पर हिते कसरा सां हिते पेश सां दम सां असां हुनजो ज़िक्र करे आयासीं त कसरा छाजे करे आहे लैलतुन माना रात इस्मा इहो मुअन्नस आहे छो जो हीअ ता मरबूत आहे न आख़िर में हिकिड़ी हूंदी आहे ता मफ़्तूह आहे जेका ता खुलियल हुजे है न हुनखे छा चइबो आहे मफ़्तूह फतह थियल खुलियल ठीकु आहे न अच्छा उन खां पोइ पर हीअ छा आहे वाहिद हिकिड़ी रात लैलत माना हिकिड़ी रात जी ॻाल्हि हले ऐं घणियूं रातूं थींदियूं त लयाल हाणे फी हर्फ जरिन आहे लैलत थी वेंदो जेको जॾहिं हुनखे ज़ेर अची वई त उहो इस्म जंहिंखे फी माना हर्फ जरिन हुन ते असर कंदो उन लफ़्ज़ खे चइबो मजरूर अॼु तव्हांखे यादि न थिए पर तॾहिं बि इहा नई शइ सम्झण जी सिखण उहो थींदो मजरूर माना फी थियो जारिन लैलत थियो छा मजरूर जारिन मजरूर हाणे इस्म पंहिंजे असल हालत में मरफू चइबो आहे हुनखे हिकु ॿ दम हूंदियूं आहिनि न यानी हुन ते ॿ पेश आहिनि दम माना ॿ दम ॿ पेश ठीकु आहे असां ख़ुशि थियूं त पेश भया दम चऊं इस्म जी एराब तब्दील थींदी त उनजी हालत चेंज थी वेंदी पोइ ॿ हालतूं चइबियूं आहिनि कहिड़ियूं या मनसूब थींदो या मजरूर थींदो असां मजरूर सिखी आयासीं न ठीकु आहे हाणे किताब न आहे न इहो इस्म आहे इहो मुज़कर आहे इहो वाहिद किताब आहे घणा किताब हूंदा छा चइबो कुतुब खानो चइबो आहे न सिंधी में हाणे किताबुनि जेकॾहिं इन जी हालत तब्दील थिए त या थींदो चइबो हुनखे किताबनि ईंदो या किताबिन ईंदो किताबनि जॾहिं आयो त माना इहो मनसूब आहे किताबिन माना वरी हिन ते अची वई न ज़ेर जॾहिं ईंदी आहे इहे चाहे ॿ ज़ेर हुजनि तनवीन हुजनि कसरतैन चइबो हुनखे हीअ फतहतैन चइबो है न हीअ दमतैन फतहतैन कसरतैन माना ॿ त हीअ थींदो मनसूब हीअ थींदो मजरूर हाणे अॻिते हलूं ॿी ॻाल्हि इहा आहे त कॉमन नाउन थींदो आहे इस्म आम जेको थींदो आहे न त कॉमन नाउन जंहिंखे असां चवंदा आहियूं कोई बि न किताबुनि जेको आहे न कॉमन नाउन आहे अल किताब थी वेंदो त प्रॉपर नाउन थी वेंदो है न क़ुर थियो त प्रॉपर नाउन आहे पर किताब कोई बि किताब उहो आम कॉमन नाउन आहे न हाणे कॉमन नाउन या इस्म आम चइजे टेबल मेज़ घर सभु इस्म आम आहिनि जेसि ताईं कंहिंजो ख़ासि घर न हुजे त उनखे नकिरा चइबो आहे उहो इस्म छा चवराइबो आहे नकिरा चइबो आहे नकिरा ऐं जीअं हाणे कलमुन उहो इस्म आहे मुतकर आहे वाहिद आहे जो कलम जॾहिं हे अची वियो न मथां माना इहो नकिरा ॻाल्हि थी वई माना इहो कलमुन माना कलम कंहिंजो बि हूंदो पेन कंहिंजी बि हूंदी कंहिंसां ख़ासि तलुक न आहे कंहिंजो पर जॾहिं हुनखे मार्फत थी वञे ठीकु आहे न भई हिकिड़ी पेन आहे मुंहिंजी उन ते जेको आहे हिकिड़ो लोगो लॻल आहे कंहिंजो भई बेल जो या मुंहिंजी कंपनी जो उहो कलमनि जेको आहे न मुंहिंजो कलम जेको थींदो उहो डिफरेंट आहे उहो माना ख़ासि उहो आम कलम न आहे त पोइ उहो छा थींदो हिनजो नालो जेको मारिफ़त थी वेंदो मारिफ़त हुनखे पोइ निकिरा न चइबो उहो मारिफ़त थींदो माना इस्म ख़ासि खे अरबी में चइबो आहे मारिफ़त बसि ॿियो कुझु ठीकु आहे हाणे अंज़ल ना हु जॾहिं असां ॻाल्हायोसीं इन थोरो आख़िरी सही स्लाइड ॿ
ही अंज़ल नाव के सम्झो जेको हा है न ही पेश आखिर में इहो छा आहे हिन लफ़्ज़ सां अटैच्ड आहे गॾियल आहे हिन सां अंज़लना माना लाथो असां या लाथो हो हिन खे थर्ड पर्सन थर्ड पार्टी हाणे हिते ॾिसो इन्ना अंज़लनाहु असां लाथो हिन खे त फीहा हिकिड़ो ही जेका सूरत दुखान में आयल अथव फीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम हाणे हिते माण्हू के चवंदा आहिनि त जेका सूरत जेका हाणे शबान में गुज़री वई न इहा वॾी हिकमत जी ॻाल्हि आहे इहा त ॾिसो इहा शबान वारी राति जो तफ़सीरुनि में इहा लिखियल आहे त इहा बरकत वारी राति आहे इहा क़दर वारी राति आहे ॿिन्ही में फ़र्क़ु आहे इहो ज़रूरु सम्झणु खपे इंशा अल्लाह ताला मां ग़लति हुजां त को करेक्ट करे सघे थो पियो वल्लाहु आलम छो जो काफ़ी मुफ़सरनि जा मुख़्तलिफ़ ख़्याल थींदा पिया आहिनि किथे कीअं कंहिंजो ख़्यालु आहे हाणे सूरत दुखान में जेका मुबारक वारी राति अचे न फीहा युफ़रक़ु कुल्लु अम्रिन हकीम माना फ़ैसिलो कयो वञे थो मौत ज़िंदगी जो रिज़िक जो इहे सभु जेके आहिनि कंहिं कहिड़ो माण्हू छा मां गुज़रंदो उहो इन राति जो फ़ैसिलो कयो वेंदो आहे पोइ ईअं हूंदो आहे त पोइ दुआ सां उहे ॻाल्हियूं चेंज बि थी वेंदियूं हुनखे उहो ॿी ॻाल्हि आहे पर असल ॻाल्हि हिकिड़ी आहे न हिकिड़ो माना हिकिड़ो बैग ठही वेंदो आहे न हिकिड़ो कंहिंजो हर कंहिंजो फाइल ठही वञे त नेक्स्ट ईयर में छा छा थींदो अलाह जे तरफ़ां इहो हुकुम जारी थी वेंदा आहिनि हर माण्हू लाइ कंहिंजी केतिरी हयाती आहे केतिरी ख़तमु थींदी कीअं थींदो फॉर एग्ज़ाम्पल अहिड़े क़िस्म जूं शयूं पोइ छा आहे इहा बरकत वारी राति आहे हुनजो पंहिंजो सूरत दुखान में इंशा अल्लाह ताला पढ़ंदासीं पर हीअ क़दर वारी राति आहे जेका 1000 महीननि खां बहितर आहे इन में क़ुर लथो हुयो हाणे थियो छा आहे त क़ुर पाक जेको लोहे महफ़ूज़ में हुयो उहो हिन आसमान ते लथो आहे चवनि था इन राति में इहा मुबारक वारी राति आहे आसमान लथो आहे हिते माना हिकिड़ो बैतुल उज़ा चवंदा आहिनि या कुझु जीअं बैतुल इज़त सॉरी बैतुल इज़त अहिड़ो आहे को मक़ाम आहे जिते आसमान में माना लोहे महफ़ूज़ लाइ किथे मथे आहे सफ़ा माना सते आसमान ते किथे आहे ख़ुदा ॼाणे उतां लथो पहिरीं आसमान ते पूरो जो पूरो उन खां पोइ बि ट्रांज़ेक्शन आहे सम्झो जिते जिते जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी में जिते जिते ज़रूरतूं ईंदियूं वयूं उते 23 सालनि ताईं पोइ इहो लही मुकमल थियो आहे ठीकु आहे न उहो आयो रमज़ान शरीफ़ जी राति 27 था चवनि के त लथो आहे या बहरहाल अल्लाह आलम त इहो आहे ट्रांज़ेक्शन ठीकु आहे हाणे मुज़क्कर जो ही मां शेयर कंदासीं त ॾिसणु खपे ही जेको आहे न ही जॾहिं हिकिड़ा ज़मीर हूंदा आहिनि अलॻि हुननि खे छा चइबो आहे हूअ मुज़क्कर लाइ न हूअ माना हिन जो सिंधी में माना आहिनि हूअ हुम हूअ हिकिड़े लाइ हुम अंत अना अंतुम न तव्हां ॾिसो त ही जेको हेड्रा आहिनि न के मोनस में चेंज थी वेंदा ये जेके अच्छा आहिनि इहे मुज़क्कर में मोनस में ॿई अहिड़ा ई रहंदा ईअं हिते हिननि जी माना बि आई तव्हां ॾिसजो कीअं इस्तेमालु थियल आहिनि अलॻि अलॻि ॾिसो गॾियल न आहिनि कंहिंसां इहो कोई बि ॾिसो गॾियल न आहे ही जेको आहे न अना बि गॾु ॾिसो न हिते ठीकु आहे सभु इहे जेको अंतुम आहे न उन खां पोइ ही गॾियल हू हुम क ये कुम न इहे छा आहिनि इहे लफ़्ज़नि जे आख़िर में ईंदा आहिनि गॾियल हूंदा आहिनि पर शुरू में न आख़िर में ठीकु आहे हिन जो हुन जो हुननि जो तुंहिंजो मुंहिंजो तव्हांजो असांजो तव्हां ॾिसो त ही माना ही मुज़क्कर आहे अञा अलॻि ज़मीर गॾियल ज़मीर हाणे जेकॾहिं अॻिते हलंदासीं त मोनस जॾहिं ईंदो तव्हां ॾिसंदव त ही अलॻि ज़मीर में ज़मीर चइजे हीअ हुन थी वेंदो ऐं हिते चेंज थी वेंदो अंती थी वेंदो हिते अंतु न थी वेंदो चेंज थी विया पर ही साॻिया रहंदा अना मां असां अहिड़े नमूने सां हिते बि ईअं हिते छा थींदो हा हुमा के ये कुन न ठीकु थियो इहा थिया हिते हाणे हिननि जा मिसाल बि हिते आहिनि पर 3 मिसाल कोन्हनि जेको हिन स्लाइड शेयर थींदी हिन जा मिसाल क़ुर पाक मां कढी सघे त ॾाढो सुठो जंहिंसां पंहिंजो ख़तमु कयूं त इंशा अल्लाह ताला मुंहिंजे ख़्याल में 2 मिंट आहिनि त असां थोरो पोल करे वठूं बारक अल्लाहु अली व लकुम फिल क़ुरान अज़ीम व नफ़अनी व इय्याकुम बिल्लायात व ज़िक्रिल हकीम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन सही पोल करे था वठूं सही तकिड़ो तकिड़ो इंशा अल्लाह ताला इनखे मां स्टॉप शेयर कयां थो पियो ऐं सही कयूं न पोल सही जी जी सर ये सही पोल लॉन्च थी वियो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन
थोड़ा क्वेश्चन सन इंशाल्लाह ताला मूंखे साईं कोर्स तां हटाए ना इहो सही रिकॉर्डिंग प्लीज स्टॉप कजो जी सही रिकॉर्डिंग रिकॉर्डिंग थैंक यू सही ऐं अनहोस्ट करे छॾियो साईं मूंखे जी सही रिकॉर्डिंग